बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर। ओ शल हो त अचनि अखियूं जिन जे आसिरे, सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी। वञो कवेलियो वञो, वञी पिरीअ खे चओ अञा पियो जियां मां, अञा पियो जियां मां। जी बिल्कुलु तव्हां सम्झी विया हूंदा त अॼु को प्रोग्राम सिंध जे ख़ूबसूरत शाइर, सिंध जे इनकलाबी शाइर, सिंध जे मज़ाहिमती शाइर, सिंध जे ख़ूबसूरत शाइर, एहसासाती शाइर, रोमांस जे शाइर शेख अयाज़ ते आहे। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं खाना बदोश राइटर्स कैफ़े में, जिते ॾहों शेख अयाज़ मेलो थी रहियो आहे। अॼोको प्रोग्राम इन ते ई मुश्तमिल हूंदो, शेख अयाज़ मेले जो सफ़र कीअं थियो, कीअं शुरू थियो, ऐं गॾोगॾु हीअ अयाज़ मेलो मल्हाइण जो ख़्वाबु कीअं लधो, कीअं उनजी साबियां थी, ऐं जॾहिं 10 साल थी विया आहिनि शेख अयाज़ मेले खे, त उन वक़्त ताईं जा जेके सफ़र आहे, उन जेके हर्डल्स आहिनि, जेके मुश्किलातूं आहिनि, उन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिननि अदबी मेलनि जो जेको कारज आहे, सिंधी समाज में अदबी मेलनि जो जेको किरदारु आहे, उन जो जेको वाद वीज जो जेको किरदारु आहे, गॾोगॾु नौजवाननि जी अटैचमेंट, शेख अयाज़ खे असां केसि ताईं पुॼाए सघिया आहियूं, इन समूरे मामले ते पाण अॼु डिस्कस कंदासीं। शेख अयाज़ मेला कमेटी जेका ऑर्गेनाइज़िंग कमेटी आहे, उन्हनि सां बि, हिते जेके अदीब मौजूदु आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके शेख अयाज़ जा आशिक़ आहिनि उन्हनि सां बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त शेख अयाज़ मेलो कीअं मल्हायो वञे थो, ऐं सॼी दुनिया में शेख अयाज़ जो जेको चर्चो आहे, हिन अयाज़ मेले जो जेको चर्चो आहे, उहो कीअं उन पंहिंजी जाइ ठाही आहे। सो अॼोको प्रोग्राम इन ते ई मुश्तमिल हूंदो। अचो मूंसां गॾु त पाण शेख अयाज़ अॼु मेलो घुमूं था। जी, अयाज़ मेलो जेको 9 सालनि खां मल्हाईंदो पियो अचे, हीउ 10हों अयाज़ मेलो जॾहिं पाण असां मल्हाइण वञूं पिया, त अयाज़ मेले जी जेका बानी आहे, जंहिं हीउ मेलो मचायो आहे, जेका गुज़िरियल 10 सालनि खां वठी मेलो मचाईंदी पई अचे पई, उहा आहे सिंध जी ख़ूबसूरत लेखक आहे, राइटर आहे, सिंध जी ख़ूबसूरत स्पीकर आहे अमर सिंधु साहिबा। अमर सिंधु साहिब सां गॾु पाण मौजूदु आहियूं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मैडम अमर, सभिनी खां पहिरीं त असां तव्हांखे अयाज़ मेले जूं मुबारकूं ॾियूं था, ऐं पहिरियों सुवालु इहो आहे त हीउ अयाज़ मेलो हिन लेवल ते पहुचाइण ऐं उनखे मल्हाइण जो इहो ख़्वाबु कंहिं ॾिठो हुयो, ऐं हीउ कीअं साबिया थियो? सचपच त असां जॾहिं बि ॿाहिरि विया आहियूं, सिंध खां ॿाहिरि, असां काफ़ी जॻहनि ते ॾिठो आहे त पंहिंजे क़ौमी शाइरनि खे ऐं जेको उन्हनि जा वॾा शाइर, वॾा जीनियस जेके क़ौम जी सुञाणप थियनि, उन्हनि खे कीअं यादि कयो वेंदो आहे, कीअं उन्हनि जा जेके ॾिहाड़ा मल्हाया वेंदा आहिनि, कीअं उन्हनि खे सेलिब्रेट कयो वेंदो आहे, कीअं उन्हनि जा जशन मल्हाइबा आहिनि। ख़ुदि असां वटि रिवायत रही आहे, असांजी रिवायत सूफ़ी बुज़ुर्ग शाइरनि जी आहे, पर हक़ीक़त में असां वटि बि शाइरनि वटि, जंहिंमें सचल सरमस्त, असां वटि शाह अब्दुल लतीफ़ बिटाई, जंहिंजे नाले जा मेला मचंदा रहिया आहिनि। जेॾी महिल असां हीउ खाना बदोश राइटर्स कैफ़े खोलियो, तेॾी महिल असांजो पहिरीं इहो हुयो त असां पंहिंजे सिंध जे उन शाइर खे ट्रिब्यूट पेश करे सघूं, जंहिंसां जदीद सिंध जी शनाख़्त वाबस्ता आहे, जंहिं जदीद सिंध जी तामीर में हिसो वरितो, ऐं जेको सिंध जी सुञाणप बणिजी वियो, ऐं सिंध खे बल्कि ईअं चइजे त अयाज़ सिंध आहे, सिंध अयाज़ आहे। ऐं उन अयाज़ खे, उन शायान शान असांखे यादि करणु खपे, पर उहो अवामी सतह ते। पहिरियों जेको अयाज़ मेलो थियो, उहो इन ई अंगण ते हिकिड़े टेंट लॻाइण सां, ऐं हीअ जेके आहिनि से अयाज़ जी आहे, हीअ पोर्ट्रेट फ़ोटो खणी उनजी नाले ते गैलरी, ॻाल्हि ॿोल दोस्तनि सां, घर भातियुनि सां उहा शुरू कईसीं, ऐं या लाॻातार 8 ॾींहं उहा राति जो महफ़िल थींदी हुई, ऐं ॾींहं जो असां वटि इहा इल्मी ऐं अदबी गुफ़्तगू थींदी हुई। उन खां पोइ ॿिए साल असां 7 ॾींहं मल्हायो, पोइ 6 ॾींहं, पोइ पर बदकिस्मती सां हीउ जेको इवेंट आहे, हीउ जेको अयाज़ मेलो आहे, उन जो नालो, उन जी जेका असां स्कोप, उन जी आउटरीच ॾाढी वधंदी वई, पर ॾींहं घटिजंदा विया। उन जो में वॾो सबबु यकीनन जेको आहे सो असांजे फंड्स ऐं ॿिया खोड़ सारा मसइला आहिनि, उन्हनि जो आहे। पर हिन वक़्तु उन जी आउटरीच इहा आहे त जिते जिते पाकिस्तानी अदब, उन में उर्दू बि अचे थो, उन में सिंधी बि अचे थो, पश्तो बि अचे थो, पाकिस्तानी अदब जिते जिते पढ़ियो वञे थो, उते शेख अयाज़ ज़रूरु पढ़ियो ॿुधो वञे थो। ऐं शेख अयाज़ जो नालो, शेख अयाज़ जो मेलो, पूरे पाकिस्तान जा अदीब इन मेले में पंहिंजी शिरकत खे पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झनि था। तंहिंजे करे सॼे पाकिस्तान मां मुख़्तलिफ़ अदीब, न रुगो अदीब पर शाइक़ीन बि अचनि था। मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल साल असां वटि चोटी केपी जे शहरनि मां, 46 पंजाब जे शहरनि मां,
ऐं जेके आहिनि से लॻभॻि 17-18 जेके आहिनि से बलोचिस्तान जे शहरनि मां माण्हू हिते ॿुधण आया। त इहो बि असां ॼाणणु चाहींदासीं त फंडिंग जा कहिड़ा प्रॉब्लम्स थियनि था जॾहिं तव्हां एतिरी महिनत बि कयो था ऐं केतिरे अरसे खां वठी तव्हां हीअ कयो पिया? ॾिसो फंडिंग जा मामला इन सेंस में तमामु घणा जेको आहे सो बल्कि अॼु त इन जो ज़िक्र कबो पंहिंजी तक़रीर में त अयाज़ मेले खे कहिड़ा मसइला दरपेश आहिनि। अयाज़ मेले में तव्हां ॾिसो था त मां तव्हांखे चवां थी त सॼे पाकिस्तान मां अदीब जेके आहिनि से उहे शिरकत लाइ जेके आहिनि से असांखे अप्रोच बि कंदा आहिनि त असांखे घुरायो वञे। फंड्स न हुजनि जे करे लॉजिंग बोर्डिंग जा इशूज़ आहिनि, ॿिया खोड़ सारा इशूज़ आहिनि जंहिंजे करे असां उन्हनि खे बदकिस्मती सां जेका असां फंड्स न हुजण जे करे घुराए न सघंदा आहियूं। हीउ वाहिद मेलो आहे जंहिंमें तव्हां ॾिसंदा हूंदव त जेतिरा फंड्स ॾिना वेंदा आहिनि उनखां ॿीणा तव्हांखे हिते एतमाम नज़र ईंदा आहिनि। मैम अयाज़ मेलो ऐं ॿियनि मेलनि में कहिड़ी शइ खे तव्हां डिफरेंट करे बीहो था? अयाज़ मेलो मां सम्झां थी त वाहिद अवामी मेलो आहे जंहिंमें अदबी निशिस्तनि ते बि ओतिरो ई ध्यानु ॾिनो वेंदो आहे जेतिरो असांजे कल्चरल नाइट्स ते। ही अदब, कल्चर, समाजी शऊर, सियासी शऊर उन लाइ हिकिड़ो नैरेटिव ठाहींदो आहे। ही मेलो रुगो ॻाए वॼाए या जेको सो ॻाल्हि ॿोल करे हले वञण जो कोन हूंदो आहे। ही मेलो हक़ीक़त में मां सम्झां थी त सिंध जी हिकिड़ो नैरेटिव ठाहे रहियो आहे, जेको कल्चरल नैरेटिव ठाहे रहियो आहे, तहज़ीबी नैरेटिव ठाहे रहियो आहे, जेको मां सम्झां थी त अहम आहे। मैडम असीं तव्हांखे अयाज़ मेले जी मुबारकूं हुजनि। अयाज़ मेलो खे तव्हां कीअं था ॾिसो जॾहिं तव्हां शुरू कयो हुयो, तव्हां उनजा बानी मेंबर बि आहियो, ऐं हाणे जॾहिं अयाज़ मेलो 2024 में थियणु वञे पियो त इन सॼे सफ़र खे तव्हां कीअं था ॾिसो? अयाज़ जो इन जो हिकिड़ो असांजो टाइटल आहे त जर्नी ऑफ पैशन एंड कंटिन्यूटी ऑफ ट्रेडिशन। जॾहिं अयाज़ ई खाना बदोश राइटर्स कैफे ठहियो त उनजो ख़ासि जेको पर्पज़ हो उहो इहो ई हो त हिते अदबी गॾिजाणियूं थींदियूं ऐं अहिड़ी जाइ हुजे जिते असांजा कलमकार वेही सघनि, मर्द औरतूं, उन्हनि लाइ हिकिड़ी अहिड़ी सुठी जाइ हुजे जिते बहस मुबाहिसा थियनि ऐं हिकिड़ो मस्बत रवैया थियनि। ज़ाहिर आहे त हिन जो आइडिया असांजी दोस्त अमर सिंधू साहिबा जो हो ऐं असां सभई पोइ हुन सफ़र में गॾु रहियासीं। पहिरीं अदबी प्रोग्रामनि जी शुरूआति थी खाना बदोश ते, मीट द ऑथर, रीडिंग्स, जंहिंमें असां ॾिठो त नौजवाननि ॾाढी दिलचस्पी वरिती। त उनखां पोइ असां सोचियो सभिनी त अयाज़ मेलो कजे, अयाज़ जी शाइरी ते छो न कजे। त पहिरियों दफ़ो जॾहिं कयोसीं त उहो प्रोग्राम ठाहियोसीं त ज़ाहिर उनखां पहिरीं अहिड़े क़िस्म जो कॾहिं न थियो हो त तमामु घणा मौज़ू ज़ाहिर थिया। अयाज़ तमामु वसी आहिनि उनजो, त 8 ॾींहंनि जो मेलो, पर उहो थियो ईअं जो उहो हिकिड़े ई रूम में हो। खाना बदोश जो जेको तव्हां हाल ॾिठो आहे असां उन में ई सेशन कया ऐं उते ई थियो। पोइ ईअं ई वधंदो वियो, ॿिए साल अञा वधियो, पिंडाल नंढो थियणु लॻो। हाणे 3 साल थिया आहिनि त अञा अयाज़ जी शाइरी, उनजो नसर, उन जेको बि कमु कयो आहे उन जा मौज़ू खुटनि ई नथा। ऐं पोइ असां वरी जेके पब्लिक जूं ॻाल्हियूं या माण्हुनि जो हो त किताबनि जा मुहूर्त हुजनि, किताबनि जो रखिजे। पहिरीं साल जेको असां रखिया हिते त किताबनि जा स्टॉल लॻा ऐं हींअर हर कोई चवंदो आहे त नौजवान किताबनि सां दिलचस्पी नथा रखनि। अयाज़ मेले जी ख़ूबसूरती आहे त हिते जॻह घटि थी वेंदी आहे पर बुक स्टॉल न खुटंदा आहिनि। हिकिड़ो सवाल जॾहिं मेलनि जी सीज़न ईंदी आहे त हिकिड़ो सवाल इहो ॿुधंदो आहे त अदबी मेलनि जो कारज छा आहे हिन सोसाइटी में, उनखे तव्हां कीअं डिफेंड कंदा आहियो? कारज सभ खां अहम ॻाल्हि त जेका मूं कई त किताब, सिंध जो अदब, आलमी अदब, उहो नौजवाननि ताईं पहुचे थो। ऐं जेकॾहिं ॾिसो टाइम घटि आहे, ॿारनि जूं पढ़ायूं आहिनि, सॼो मुक़ाबले जी लॻो पियो आहे, जेके अदीब अची ॻाल्हाइनि था त हिकु तरफ़ ॿार 5 किताब पढ़े, तव्हां यकीन कयो हिकु तरफ़ 45 मिंटनि जो सेशन अटेंड करे, उनखे एतिरी नॉलेज मिली थी वञे, एतिरी हू ॼाण हासिलु करे था वठनि त ऐं सम्झां थी त तमामु ज़रूरी आहे। छो त हीउ हिकिड़ो इनडायरेक्ट चइजे या हिकिड़ी रस्मी तालीम हूंदी आहे, हिकिड़ी गैर रस्मी तालीम हूंदी आहे। हीअ गैर रस्मी तालीम जो तरीक़ो आहे। अच्छा, अयाज़ मेले जी पाण ॻाल्हि कयूं त उन केतिरो अटैच कयो आहे पंहिंजे यूथ खे, ऐं हिन मेले जे ज़रिए तव्हां केतिरी मतिलबु अयाज़ खे केतिरो तव्हां पखेड़े सघिया आहियो? ॾिसो, आउं दावा त नथी करियां, पर अयाज़ मेले सां ऐं खाना बदोश राइटर्स कैफ़े जे ठहण खां पोइ अदबी मेलनि जी रवायत पई। उनखां पहिरीं इहा न हुई। प्रोग्राम ज़रूरु थींदा हुआ पर ही सिर्फ़ु हैदराबाद जे अंदरि ॾाढी अदबी माठार हुई, केरु कंहिंसां ॻंढिजे न पियो। त
त खाना बदोश राइटर्स कैफ़े माण्हुनि खे ॻंढियो आहे, त अयाज़ मेले बि माण्हुनि खे ॻंढियो आहे। अयाज़ मेले तहज़ीबुनि खे ॻंढियो आहे, अयाज़ मेले कल्चर खे ॻंढियो आहे, अयाज़ मेले असांजे नौजवाननि खे ॻंढियो आहे। अयाज़ मेलो शेख अयाज़ जे ख़्वाब जी ताबीर आहे। उहे अयाज़ जूं सिटूं तव्हां बि ॿुधियूं हूंदियूं, बार बार भरजायूं आयूं आहिनि त मूं ते मेड़ो मचणो आहे। त ही अयाज़ जे ख़्वाब जी ताबीर आहे शेख अयाज़ मेलो, जेको 10 सालनि खां लाॻीतो थींदो अचे पियो, उन्हनि खे जस आहे। बुक स्टॉल जे पंडाल में ही असां हिन वक़्तु हिकिड़े बुक स्टॉल ते मौजूदु आहियूं। सामरूटी पब्लिकेशंस ऐं उनजे जेको रूहे रवां आहे प्रकाश सां। प्रकाश इहो ॿुधाइजो त अयाज़ मेले में बुक्स जी केतिरी सेल थिए थी, केतिरा माण्हू इंट्रस्ट वठनि था, कहिड़ो तबिको आहे, आया नौजवान आहिनि, वॾी उमिरि जा आहिनि, औरतूं आहिनि, ऐं वधीक कहिड़े लिटरेचर खे पढ़ियो वञे थो? बिल्कुलु, जो अयाज़ मेले में तमामु घणा किताब छपा बि आहिनि ऐं हींअर बि जेको सभिनी जेके पब्लिशर आहिनि सभिनी पब्लिशरनि जा घणे खां घणा किताब आया आहिनि। ऐं असांजा पंहिंजा 7-8 किताब जेके नवां आया आहिनि अयाज़ मेले ते, ऐं उनखां पोइ ॿियनि जा बि असां ॾिसूं था त अयाज़ मेले ते तमामु घणा किताब ईंदा आहिनि ऐं तमामु घणा किताब छपा आहिनि। ऐं वठण जे हवाले सां जेको नौजवान तबिको आहे उहो ॾाढे शौक़ सां वठंदो आहे ऐं अयाज़ मेले में तमामु घणो किताब सेल बि थींदो आहे। घणे में घणो जेको आहे नाविल ऐं इन टाइप खे जाम पढ़ियो वेंदो आहे। सो तमामु घणा जेके आहिनि असां ॾिसूं था त ॿियनि पब्लिशरनि जा बि सुठा किताब आया आहिनि ऐं असां बि सुठा किताब छपिया आहिनि। अच्छा, का ख़ासि तयारी थींदी आहे अयाज़ मेले जी, या हिनखे बि हिकिड़े आम मेले वांगुरु सम्झो वेंदो आहे? न, बिल्कुलु तयारी थींदी आहे। असां तक़रीबन इहो सम्झो 5-6 महीननि खां हिननि जो हिकिड़ो टास्क असां पूरो कयोसीं ऐं उहो किताब असां इहे चूंड करे रखियासीं जेको अयाज़ मेले खे असांखे आणणा हुया, ऐं उहो सभु किताब जेके अयाज़ मेले में ई आंदासीं। हिन खां अॻु में हिन आउट बि न कया हुया, सिर्फ़ु अयाज़ मेले में ई हुननि खे आउट कयासीं। बुक स्टॉल्स ते अयाज़ मेले जी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जा मेंबर बि मौजूदु आहिनि ऐं सिंध जा नामियारा लेखक आहिनि अब्दुल मजीद चांडियो साहब। मजीद चांडियो साहब, अयाज़ मेलो जो सफ़र ऐं उनखां पोइ जॾहिं पाण बुक स्टॉल्स जे उन में पंडाल में मौजूदु आहियूं त कीअं था ॾिसो त हितां जेके किताब ख़रीद थियनि था उनजो रेशो केतिरो आहे, केतिरो उनजो अदबी कारज आहे, केतिरो उनखे जेको असरु रखे थो, नौजवान केतिरो उन में इंट्रस्ट वठनि था बुक्स में? जॾहिं हिकिड़े पासे असां इहा बि ॻाल्हि कयूं था त किताबनि जो पढ़ण जो रुझान बि घटिजी वियो आहे। साईं, तव्हां हींअर बि ॾिसो, पहिरियों त शेख अयाज़ मेले ते इहा ॻाल्हि कयूं त 10 जेको आहे सो मेलो आहे ऐं 10 सालनि जो सफ़र आहे जेको आहे सो शेख अयाज़ मेले जो, जेको हिन दफ़े कंप्लीट पिया कयूं। ऐं यको हिकिड़ो जेको आहे सो सुठे अंदाज़ में थींदो पियो अचे ऐं पाकिस्तान जे वॾनि मेलनि मां हिकिड़ो लिटरेरी जेको लिटरेचर ते चऊं उहो मेलो आहे। बाक़ी जेसिताईं तालुक़ु आहे किताबनि जो, त मां हींअर तव्हां पाण ॾिसो था त हींअर साईं थोरी घणी रश जेका आहे सा शुरू थी वई आहे। अञा 2-2.5 कलाक आहिनि हिन में प्रोग्राम शुरू थियण में या इनागोरेशन में। पर हिकिड़ी शइ जेका मूं पर्सनल ऑब्ज़र्व कई आहे त उहा आहे त नौजवान त असांजो ॾाढो अचे थो, पर हींअर जेके किताबनि जा रेट रखिया विया आहिनि या जेका आहे उते डिस्काउंट जेको आहे उहो तक़रीबन जेको आहे सो उन ते ॾिसूं असां ऑर्गेनाइज़िंग कमेटी में वायूं त उन्हनि खे थोरो एतिरो उन्हनि जा रेट अचनि हेठि जो कम अज़ कम जेको आहे सो नौजवान उनखे ख़रीद करे सघे। किताब जेतिरो ख़रीद थींदो ओतिरो ई जेको आहे सो आहे, पर हिकिड़ो पंहिंजी जेका सूरत हाल ॾिसूं था ऐं जेका महांगाई आहे जेको आहे त उन में मूं किथे नौजवाननि खे ॾिठो त मुंझी बि था पवनि प्राइस पुछंदे बि। बाक़ी जेका हिकिड़ी आहे त इहो इल्मु ऐं जेका बि हिकिड़ी आहे उहा किताबनि मां मिले थी। शेख अयाज़ ते हिते किताब पिया आहिनि, हिते दुनिया जी तारीख़ ते किताब पिया आहिनि, हिते लिटरेचर उर्दू में, इंग्लिश में, सिंधी में, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में जेके आहिनि से किताब मौजूदु आहिनि ऐं सुठो हिकिड़ो जेको आहे सो प्रोग्राम हले पियो। शुरूआति अञा हाणे पई थिए त किताबनि ते कम अज़ कम जेको आहे सो रश काफ़ी हींअर शुरू थी वई आहे। मजीद साहब, ऑर्गेनाइज़िंग कमेटी जा तव्हां मेंबर रहियो, घणा ॾींहं पहिरीं हीअ तयारी थींदी आहे अयाज़ मेले जी ऐं कंहिंखे कहिड़ो कहिड़ो कमु विरायो वेंदो आहे, कमु केरु सलेक्ट कंदो आहे, उन ते प्लीज़ ॿुधाइजो। न, हाणे इन जो त जेको आहे सो ऑर्गेनाइज़िंग कमेटी में आहिनि काफ़ी दोस्त आहियूं ऐं हर हिकु जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो जेको आहे सो आहे। बाक़ी मेले जी तयारी त असां सेप्टेंबर खां शुरू करे छॾींदा आहियूं। यानी दिसंबर में जेकॾहिं मेलो थियणो आहे त 3 महीना खनि अॻु में उन जी तयारी, उन जूं मीटिंग्स, छो त पूरे पाकिस्तान मां सुठनि हिकिड़ो जेको आहे सो अदीबनि खे, शाइरनि खे, तरक़ी पसंदि जेके फिगर्स आहिनि उन्हनि खे सॾिणो थो पए, उन्हनि खे घुराइणो थो पए, उन्हनि सां कॉन्टेक्ट, छो त उन्हनि जूं पंहिंजूं मसरूफ़ियात बि आहिनि। फिक्शन हाउस जे पाण स्टॉल ते मौजूदु आहियूं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सर, कितने सालों से आप अयाज़ मेलों में स्टॉल लगा रहे हैं? अयाज़ मेला जब से शुरू हुआ है, पहला इवेंट जो था
उसमें जो है हम लोग ही थे जाए थे उर्दू बुक्स में, और तब से ही हम आ रहे हैं। अयाज़ मेलों की आप कोई ख़ास तैयारी करते हैं और कौन से बुक्स लेकर आते हैं आप? अयाज़ मेले की बिल्कुल ख़ास तैयारी होती है। इसमें जो है हमारी कोशिश होती है कि जनरल बुक्स जितने भी हैं, जो कि ख़ास तौर पे नावल है, शायरी है, ये ज़रूर लाई जाए, क्योंकि अयाज़ ख़ुद एक बहुत बड़े शायर थे, तो उस जनरा की चीज़ें ज़्यादातर लेकर आते हैं। सबसे ज़्यादा जो है कौन से लिटरेचर में, अदब, शायरी में, गज़ल में, नज़म में या तारीख़ पे कौन सा बुक जो है वो ज़्यादा फ़रोख्त होता है और कितनी तादाद होती है ख़रीदने वालों की? अच्छा, इसमें जो ख़रीदार के हिसाब से देखा जाए तो इसमें ज़्यादातर जो होता है ना, मिक्स होता है, मिसक्लिनिस होता है, लेकिन ज़्यादातर जो चीज़ें बिकती हैं वो नावल है और शायरी है। और शायरी में भी आजकल जो है क्या कहते हैं, मॉडर्न ट्रेंड में जॉन एलिया जो आ गए हैं, वो अयाज़ साहब की तो किताब वैसे ही क्या कहते हैं इस मेले में बिकती है। इसके अलावा फैज़ है शायरी में, वो बिकते हैं। यहाँ इसके अलावा लेफ़्ट का जो लिटरेचर है, मार्क्सी अदब जो है, वो ज़्यादा सेल होता है यहाँ पर, क्योंकि अयाज़ साहब का झुकाव जो था उस तरफ था एक दौर में। और उसके अलावा जो हमारे पास सिंध का जो रुझान है, बड़ा सेकुलर रुझान है, तो उस हिसाब से ये लिटरेचर ज़्यादा बिकता है यहाँ पे। अच्छा, अगर आप नंबर देना चाहेंगे, हम एक मतलब गेम खेलते हैं ना, कि सबसे ज़्यादा जो है बुक्स कौन से मेले में, सिंध के कौन से मेले में फ़रोख्त होती हैं? अच्छा, सिंध के इंटरनेशनल एक्सपो को हटाकर बात करें तो, क्योंकि इंटरनेशनल एक्सपो एक बड़ा ही अलग किस्म का एक वो हो जाता है वर्जन, तो उसके अलावा अगर ओवरऑल सिंध की बात करें तो अयाज़ मेला ही सबसे बड़ा मेला है सिंध के अंदर, जहाँ पर सबसे ज़्यादा किताबें सेल होती हैं हर साल। अगर क्वांटिटी में हम जाएं तो हर एक पब्लिशर जो है, जो स्टॉल लगाता है, मतलब कितनी एवरेज अगर हम लगाएं तो कितनी बुक्स सेल होती होंगी? अगर एवरेज हम लगाएं, सारे जितने भी स्टॉल लगे हैं उनकी, तो ये हज़ारों में जाएगी तादाद। हज़ारों में से मुराद ये होगा मेरा कम से कम 30-40 हज़ार किताब आराम से सेल होती है इन 3 दिनों के अंदर। पहले 5 दिन का था लास्ट ईयर, इस साल 3 दिन का किया है, तो आराम से हो जाती है। इससे ज़्यादा होती होगी, कम नहीं होगी। शेख अयाज़ मेले में हर साल जेको आहे, जो शेख अयाज़ जूं जेके पेंटिंग्स आहिनि, उन जा जेके पोर्ट्रेट आहिनि, उहे बि उनजो हिसो ई हूंदा आहिनि। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां ज़फ़र काज़मी आर्ट गैलरी में, जिते जेके सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि या ॿियनि यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि जिन उहे पोर्ट्रेट ठाहिया आहिनि, उहे हिते लॻाया विया आहिनि, जी नुमाइश कई पई वञे। सो सिंध यूनिवर्सिटी जे आर्ट एंड डिज़ाइन शोबे जा डायरेक्टर जेको आहे सईद मंगी साहब असां गॾु मौजूदु आहिनि। सईद साहब, अयाज़ मेलो ऐं हर साल हीअ जेका कंटिन्यूटी आहे, उनखे तव्हां लीड कयो था, कीअं ॾिसो था, कीअं तयारी थींदी आहे? ज़रा हेतिरो सारो जेको 100-200 पेंटिंग्स आहिनि उहे ठहंदियूं हूंदियूं, कीअं ठाराईंदा आहियो? इहो सफ़र तव्हांजो कीअं गुज़रंदो आहे? सभ खां पहिरियों त मां इहो ॾाढी ख़ुशी सां चवंदुसि त 10 सालनि खां जंहिं तसलसल सां अयाज़ मेलो थी रहियो आहे ऐं जीअं स्पिरिट सां हमेशह हर साल वधंदो रहे थो, त 10 सालनि में हर साल मुख़्तलिफ़ आर्टिस्ट जेके असांजा आहिनि, उनमें असांजे फैकल्टी मेंबर्स बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शागिर्द जेके आहिनि उन सफ़र में साण रहिया आहिनि। हीअ जेकी नुमाइश लॻल आहे तव्हां ॾिसो पिया, इहे असांजे आर्ट एंड डिज़ाइन जे सभिनी स्टूडेंट्स उन मुख़्तलिफ़ टेक्सटाइल में, पेंटिंग में, डिज़ाइनिंग में, इन सभिनी कम कया आहिनि। ऐं मां सम्झां थो त असांजा काफ़ी अहिड़ा स्टूडेंट जेके पास आउट बि करे विया, उन्हनि शुरू में हिसो वरितो, हाणे नई बैच ते अची पियो। हीअ असां हर साल जो हीअ हाणे हिकिड़ो सम्झो त वर्कशॉप थी वियो, इदारो थी वियो आहे। हीअ प्रोग्राम ख़ुदि नाले में असां हिकिड़ो सम्झो इंटरनेशनली चई सघूं था त इन तसवर सां शायदि घटि अहिड़ा प्रोग्राम थींदा आहिनि जंहिंखे असां ईअं ॿारनि लाइ मौक़ो पैदा कंदा आहियूं त अयाज़ जी शाइरी खे पाण पढ़ी, पाण महसूसु करे, ऐं हिते जेकी पिक्टोग्राफी कई अथऊं, जेकी इलिस्ट्रेशन कई अथऊं, इमेजिनेशन कई अथऊं, विजुअलाइज़ेशन कई अथऊं, मां सम्झां थो इहो वॾो कमु आहे। छो त हिते जेकी गैलरी में माण्हू ॾिसणु अचनि था नी, उन्हनि खे जेके चित्र आहिनि उहे अक्सर उहे कॾहिं विसरंदा कोन, छो त विजुअल आर्ट जेकी आहे उहा यादि रहंदी आहे। तव्हां ॻाल्हियूं केतिरियूं बि कयो हेठि मथे थींदियूं, पर अक्सर ज़हन ते रहनि था। त हीअ नुमाइश जेकी थी आहे, मां सम्झां थो त हीअ असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, असां हिन जो हिसो रहूं था ऐं गॾोगॾु उन्हनि शागिर्दनि खे बि ॾाढो मौक़ो मिलंदो आहे। असां ख़ुदि उन्हनि सां गॾु बीह पंहिंजे हिन नुमाइश में हिसो वठंदा आहियूं ऐं कोशिशि इहा कंदा आहियूं त हीअ ॾिसंदड़नि खे बि हर दफ़े नई का शइ असां ॾियूं ऐं उन्हनि में ख़ासि तौर ते ॿारनि खे असां घणो फोकस कंदा आहियूं। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त अहिड़े प्रोग्राम जीअं थियनि था सिंध में, ईअं हर जाइ ते थियनि, पाकिस्तान में हर जाइ ते थियनि, त जीअं असांजो नौजवान अञा वधीक हिन में पाण खे अॻिते आणनि। शेख अयाज़ जो ही 10हों शेख अयाज़ मेलो असां करे रहिया आहियूं ऐं हर साल जीअं हिन साल बि तव्हां गहमा गहमी ॾिसी रहिया आहियो त केतिरे तादाद में असांजा नौजवान अयाज़ जा पांधीड़, अयाज़ जा चाहींदड़ मतिलबु जमा थियणु शुरू थी विया आहिनि। 3 ॾींहंनि जो इवेंट आहे जंहिंमें असांजा टोटल 24 सेशन्स आहिनि, इल्मी अदबी गुफ़्तगू थींदी ऐं उन में मुल्क जा मायानाज़ गिलगित बाल्तिस्तान खां वठी सराइकी वसेब लाहौर खां वठी मुख़्तलिफ़ शहरनि मां माण्हू आयल आहिनि, बलूचिस्तान खां वठी अदीब दानिश्वर
सिंगर राइटर शाइर आयल आहिनि। हीउ 3 ॾींहंनि जो मेलो आहे जेको पंहिंजे जोश ऐं ख़ोर सां जारी रहंदो ऐं हैदराबाद जा जेके रहंदड़ आहिनि उन लाइ ही ख़ासि तौर ते हिन इवेंट जी जेका शनाख़्त आहे त हीउ हैदराबाद शहर जो इवेंट आहे। सो उन साॻी ई शनाख़्त सां हिन इवेंट में उहे हर साल जीअं जे शरीक थींदा आहिनि अॼु बि शरीक थींदा। अॼु ही खाना बदोश जे बदोश राइटर्स जे अंगण ते शेख हयात जो 10हों मेलो आहे। 1915 खां हिन मेले जी शुरूआत कई वई हुई ऐं 7, 8, 6, 5 ॾींहंनि खां हाणे वरी 3 ॾींहंनि ताईं पहुतो आहे। उनजो सबबु तव्हां सम्झी सघो था त माली खोट आहे। बावजूदि उनजे अयाज़ मेले जे ऑर्गेनाइज़र्स अवाम ऐं अयाज़ जे आशिक़नि खे मायूस न कयो आहे ऐं असां हिन मेले जो इंतज़ाम कयो आहे। हिन मेले में शेख हयात जे फ़न फ़िक्र ॾाहप उनजी आलमी ऐं क़ौमी शऊर जी छंड छाण कई वेंदी आहे। उन सिलसिले में हिन वक़्तु स्कर्दू खां वठी लाहौर ऐं मुल्तान खां वठी इस्लामाबाद खां वठी काफ़ी आलिम हिते शेख हयात जे फ़न ऐं फ़िक्र ते ॻाल्हाईंदा। सिंध जा आलिम त हूअं बि ॻाल्हाईंदा रहनि था ऐं उन ते रोशनी विझंदा रहनि। उनखां सवाइ असां शेख हयात सां वाबस्ता जेके इंसानी वैल्यूज़ ऐं क़द्र आहिनि उन्हनि जो बि हिते जेको आहे सो इज़हार कयो वेंदो। त अयाज़ मेलो सिर्फ़ु हैदराबाद में छो पियो मल्हायो वञे, ॿियनि स्टेशन ते असां मूव छो न कयो आहे? असुल छा आहे त असां कंहिंखे मना त न कई आहे। शेख हयात सॼी सिंध जो आहे पर हैदराबाद सिंध जो सकाफ़ती मर्कज़ आहे ऐं हैदराबाद में जेको माज़ीअ में 47 खां पहिरीं जेके सकाफ़ती अदबी सरगर्मियूं थींदियूं उहो सिलसिलो ख़तमु थी वियो आहे ऐं हैदराबाद में का अहिड़ी जाइ न आहे जिते के माण्हू अदबी सकाफ़ती सरगर्मियूं कनि ऐं ख़ासि करे मर्द ऐं औरतूं हिकु जेतिरे तइदाद में उते अची वियनि। बसंत हाल हाणे उहो सरगर्म थियो आहे पर उहो बि महदूद सरगर्मियुनि ते। सिंध म्यूज़ियम में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सरगर्मियूं थियनि थियूं पर उहे मुख़्तलिफ़ इदारा कनि था ऐं पेमेंट कनि था। असां ही हिकिड़ो अवामी मेले जो सोचियो हो छो त शेख हयात चयो त तुंहिंजो मूंखे कीन मञी थो, मूंखे का परवाह न आहे, ऐं सुभाणे लाइ लिखां थो जेको नेठि त अचिणो आहे, मूं ते मेड़ो मचणो आहे। शेख हयात जेका ॻाल्हि कई उन ख़्वाब खे असां सचो साबित करे ॾेखारियो आहे। असां हाणे उन ॻोठ में अची विया आहियूं जेको सकाफ़ती हुनरमंद ॻोठ आहे। उते वॾे तादाद में जेको औरतूं आहिनि उहे सकाफ़ती शयूं जेके आहिनि जेके हथ सां ठहियल आहिनि, जेके घरनि में असां पोरियो कयूं था, टोपी ठाहियूं था, मोड़ ठाहियूं था, खेस ठाहियूं था, शॉलूं ठाहियूं था, उहो समूरो हैंड वर्क। इवन असां जेके खुसा ठाहियूं था, शूज़ ऐं कंगण आहिनि, ब्रेसलेट्स आहिनि, केतिरियूं शयूं आहिनि उहे हिते उहे भेनरूं असांजूं खणी मौजूदु आहिनि, उहे विकिरो करे रहियूं आहिनि। हिकिड़ी भेण असां सां गॾु मौजूदु आहे, उनजे स्टॉल ते बि असांखे हथ सां ठहियल बर्थ जा वॻा बि नज़र अची रहिया आहिनि। त हीअ मोड़ बि असांखे नज़र अची रही आहे। घोट लहण लाऊं सदा असांजी सिंध में। सो अदी तव्हां किथां खां आया आहियो? असां हैदराबाद खां आया आहियूं। मुंहिंजो नालो बिल्किस आहे ऐं असीं सॼो टोटल जेको बि आहे हैंड वर्क कमु असां पाण ठाराईंदा आहियूं, इहो ठाहींदा आहियूं। अच्छा, अयाज़ मेलो में तव्हां स्टॉल लॻाईंदा आहियो या ॿिए हंधि बि किथे वेंदा आहियो? असीं हूअं त चेंबर सां रिलेटेड आहियूं, उनखां पोइ जिथे बि असांखे मतिलबु चवंदा आहिनि त असां उते मेलो लॻायूं। अच्छा, हिन क़िस्म जा जॾहिं पाण अयाज़ मेलो में बीठा आहियूं त अयाज़ मेलो में ज़ाहिर तव्हां आया आहियो, तव्हां पंहिंजूं शयूं जेके आहे उहे प्रोडक्ट्स सेल कयो पिया, तव्हांखे केतिरो एतमाद मिलियो आहे, कीअं तव्हांजो इंट्रेक्शन थिए थो माण्हुनि सां? तमामु सुठो आहे, अञा त स्टार्टिंग आहे, तमामु सुठो रिस्पॉन्स अचे थो। अच्छा, घरनि में जेके असांजी भेनरूं ही बर्थ भरिया वॻल ठाहिनि थियूं, चादरूं ठाहिनि थियूं, त बनस्बत मार्केट में हिते जॾहिं हू पंहिंजे हिन में मेलनि में खणी अचनि थियूं या मिसाल अयाज़ मेलो में खणी अचनि थियूं त केतिरे में सेल कनि थियूं? उन्हनि खे पोरियो उहो मिले थो या जॾहिं पाण मिडल मैन जी ॻाल्हि कयूं था त उते ज़ाहिर उहो पोरियो नथो मिले? उन्हनि जे हिसाब सां त काफ़ी घटि रिस्पॉन्स मिले थो, पर वरी बि हैंड वर्क आहे, हथ जो कमु आहे त महिनत इलाही तमामु घणी थी थिए। रली आहे, टुक जूं रलियूं आहिनि ऐं कतर जो कमु आहे, मरोड़ी जो कमु आहे, जेको बि आहे असांजो हैंड वर्क, ज्वैलरी वग़ैरह आहिनि सभु शइ। सभ खां पहिरीं त आउं इहो चवणु चाहींदसि त हीअ इलाही हिकिड़ो सुठी अपॉर्चुनिटी आहे, सुठो मौक़ो आहे सिंधी शयुनि खे, कल्चरल शयुनि खे प्रमोट करण जे लाइ। ऐं मुंहिंजो आहे
त मेन ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिन शइ खे जेको हिते रखो था सामान मतिलबु जेका पब्लिसिटी हिन जी कयो था सामान जी, उन तां सिंधी माण्हुनि खे इलाही ऐं कल्चरल ख़ासि तौर ते न बिल्कुलु सिंधी न चवां, कल्चरल ॻाल्हि कजे त हुन में इलाही शयुनि जी प्रमोशन थिए थी। ऐं माण्हुनि खे बि इहो चवंदासीं त ॾिसो हिते जेके आहे तव्हांखे सुठो मौक़ो आहे शयूं वठण जो, ख़रीद करण जो, ऐं उहे साॻियूं शयूं जेके तव्हांखे डिफरेंट जॻहियुनि ते इलाही महांगियूं, बल्कि चवण ते प्राइस तव्हां चओ त मिली सघे थी, पर हिते जेके आहे उहे साॻियूं शयूं तव्हांखे इलाही रिज़नेबल प्राइस में ऐं घटि प्राइस में नॉर्मल तव्हांजी रेंज में मिली सघंदी। छो जो पंहिंजी जॻह अहिड़ी आहे, हिते पंहिंजो हमेशह मिडिल क्लास लोअर क्लास ई जेको अचे थो, त उनखे अहिड़ियूं शयूं जेके उनजी रेंज में मिलनि त उहो हुननि जे लाइ सुठो मौक़ो आहे ख़रीदारी करण जो। शेख अयाज़ मेलो घुमण आयल हिकिड़ी न्याणी असां सां गॾु मौजूदु आहे, भेण खां हुन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम मदी, तव्हां किथां आया आहियो? वालेकुम अस्सलाम, मैं इत्थै हैदराबाद च रहंदी आं। अयाज़ मेलो खे कीअं ॾिसो था ऐं छा छा हिते तव्हां ॾिठो आहे? अयाज़ मेलो तव्हांखे कीअं डिफरेंट लॻंदो आहे? अयाज़ मेलो हुजे या सॉरी मुंहिंजी सिंधी एतिरी सुठी न आहे, पाण सिराइकी आहियां, पर अयाज़ मेलो हुजे या सैफ समेजो जो मेलो हुजे, कंहिं बि कल्चर खे प्रमोट करणु ज़बरदस्त ॻाल्हि आहे। किथे बि पहुचो, केतिरी बि तालीम हासिलु कयो, पर पंहिंजी रूट्स सां जुड़ियल हुजो, इहा हिकु इट्स वेरी इम्पॉर्टेंट। ॿारनि खे कहिड़ा बि स्कूल या इदारा हुजनि, अच्छा हुजनि, तव्हां तालीम ॾियो इम्प्रूव्ड, पर पंहिंजी रूट्स जी सुञाण हुजे। एज़ अ सिराइकी अयाज़ मेलो खे तव्हां सिराइकी में छा चवंदा ऐं उनजी कहिड़ी लिखणी तव्हांखे वधीक पसंदि आहे? देखो सिराइकी शाकिर शुजा आबादी होवे या कोई सिंधी पोइट होवे, वो अपने मोहब्बत अमन ऐं यूनिटी जी ॻाल्हि कंदा आहिनि न। It is going to be the worst one because I am combining all the languages and this is the beauty. You explore, you accept, you flourish. बुके हूंदो आहे, उनमें डिफरेंट कलर्स जा फ्लावर्स हूंदा आहिनि। सिमिलरली सिराइकी जे पोइट हुजनि या सिंधी जा अदीब हुजनि, उहा लव जी मोहब्बत जी यूनिटी जी पीस जी ॻाल्हि कंदा आहिनि। सो मुंहिंजे लाइ सभु सिमिलर आहिनि। सिंध हमेशह सूफ़ियनि जी धरती रही आहे, जिथे मूं सवेरे ॻाल्हि कई त 2 सूबा KPK ऐं पंजाब में जिथे कशीदगी जो माहौल आहे, उते सिंध तमामु ॾिए थो ऐं हमेशह अमन जो पैगाम ॾिए थो। ऐं ईअं ई तव्हां ॾिसो था त अयाज़ मेले में पोएं दफ़ा चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु आया, जीअं हींअर बि उन्हनि जो प्रोग्राम आहे 23 तारीख़ यूनिवर्सिटी में, ऐं सम्झां थो त इंशाअल्लाह हींअर अची कोन सघिया, त लिहाज़ा असां अदी वारनि सां गॾिजी ऐं अॼु मेले खे ओपनिंग कई आहे त हीअ सभिनि लाइ खुलियल आहे, पूरे पाकिस्तान लाइ माण्हू अचनि ऐं हिन में विज़िट कनि, जेके किताब लॻल आहिनि, जेके पेंटिंगूं लॻनि। शेख हयात तमामु हिकिड़ो वॾो शाइर हो, उन्हनि जा फर्ज़ंद मुनस साहब बि अॼु गॾु आहिनि, त आउं सम्झां थो त हीअ हिकिड़ो तमामु हिकिड़ो सॉफ्ट इमेज पाकिस्तान जो क्रिएट कंदो। जी बिल्कुलु, तव्हां मुंहिंजे पुठियां शेख अयाज़ मेले जी इफ़्तिताही तक़रीब जारी आहे ऐं असांजे प्रोग्राम जो वक़्तु हिन वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। इन ई सुठनि सां असां मोकिलाणी कंदासीं त बलुड़का आला तॾहिं बि हूंदा, मतां चई आजिया न थींदी। शेख अयाज़ मेलो सॼी सिंध में न बल्कि सॼे पाकिस्तान में हिकिड़ो नालो कमाए चुको आहे, हिकिड़ो पंहिंजो असरु ॾेखारे चुको आहे ऐं गॾोगॾु सॼी दुनिया में सिंधी अदब जे हवाले सां जेकॾहिं नालो आयो आहे उहो शेख अयाज़ जो आयो आहे। ऐं गॾोगॾु हिन मेले जे ज़रिए सॼी दुनिया में जॾहिं हिन जी हाक थी आहे तॾहिं सिंधी अदब परवान चढ़ियो आहे। कैमरामैन एजाज़ खोसो सां गॾु अज़मतुल्ला कुंभर, मेरान TV न्यूज़, हैदराबाद।